निसार अहमद ए फकीर साहब मोहम्मद साहब साईं साईंदाद फकीर ए फकीर जेके व ए अज बस असां गडन अदा असां त किनड़ा अदा असां त कोछड़ा अदा असां त सादड़ा अदा असां त बे इल्म पर अदा असां में बेवफाई कने असां अज ताईं हिक ॿिए जो मुंडो कोन छॾियो आहे त उहे महबूब जा यार महबूब खे कीअं छॾींदा ऐं मदीने वारो मीर कीअं छॾींदो ईअं आहे या न अदा तव्हां मां को अहिड़ो आहे मां चवां थो नीमत वारो अहिड़ो न हूंदो जेको चवे त दसी न मां बेवफा माण्हू आहियां न जेकॾहिं कंहिंखे चइबो आहे न हलड़े बेवफा चिड़ी पवंदो आहे साईं मूंखे बेवफा छो चई मां बेवफा न आहियां मां वफ़ादार आहियां छो त बेवफाई ऐब आहे ऐं अल्लाह महबूब जे यारनि खे ऐब खां पाक कयो उहा तो अल्लाह जो प्यारो ॻाल्हि करे चए थो तोड़ दे साथी तोड़ निभाए उंगलियां फड़ के जन्नत नेसन मन वठी हलंदा तोड़ दा मंज़िल जा साथी तोड़ दे साथी तोड़ निभाए उंगलियां फड़ के जन्नत नेसन नबी दे सैर कराए नाल नबी दे सैर कराए जन्नत दे गुलज़ारा दा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा अकल हो चल मदीने जो आवाज मथे पहुचे जेके हिन साल मदीने वञणो आहे अकल हो वई तारे धक में जेको रहियो ख़ैर ॿिए में चढ़े अकल हो वई आख़िरी बेड़ो आहे हुन में चढ़ो अकल हो वई तू छोक मज़ारा दा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा जेको महबूब जे यारनि जो यार न आहे तुंहिंजो बि यार न आहे जेको महबूब जे यारनि सां यारी न रखी सघे निभाए न सघे तोखे चांहि जो कोप पीआरी त छा थियो तोखे वॻो सुबी ॾिनई त छा थियो तोखे पाणी वराए ॾिनई त छा थियो तुंहिंजो कमु दुनिया जो कई त छा थियो इहो तुंहिंजे लाइ बेवफा यार उनखे रखबो जेको महबूब जे सभिनी साहिबनि सां मुहबत कंदो अलाह ताला तव्हां असांजा बेड़ा पार फरमाईंदो अलाह ताला मुंहिंजो चयो तव्हांजो ॿुधो क़बूल फरमाए अलाह तबारक व तआला हिन ॻोठ खे क़यामत ताईं आबाद फरमाए तव्हांखे बि तंग कोन कबो यार ज़िंदा सोबत बाक़ी वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वेहो बतूं दे के वेहो मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमए बज़ में हिदायत पेला सलाम शमए बज़ में हिदायत पे सारी उम्मत पैदा खुशनाम मुस्तफा जाने रहमत पैदा खुशनाम शमए बज़ में हैदा मुझसे खिदमत के कुदसी शमए बज़ में हिदायत बेमिसाल अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह
वाला आलिका व असहाबिका या हबीब अल्लाह। जमा सबूरी पांजे पांजे जाए ते वेही रहो। हाणे दुआ जे वठण जो टाइम आहे। वेही रहो, दुआ वठो, पोइ लंगर कयो। वेही रहो सभई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, ऐलान बि ॿुधो, इंशा अल्लाह अज़ीज़ 7 जनवरी आचर जो ॾींहुं सुबुह जो 9 बजे मुंहिंजा दोस्तो ॻोठ हाजी ख़ुदा बख़्श बिरोहीअ लॻे मेहराब संदीरो तालका बाकरानी में अज़ीम शान मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो शेर मुस्तफ़ा जंहिंमें ख़ुसूसी किताब उस्ताद उलमा हज़रत अल्लामा साईं डॉक्टर मुफ्ती हक़ुल नबी सिकंदरी दामत बरकात वाले जो थींदो 7 जी बारगाह में पेश कयूं था क़बूल फरमा। हुज़ूर जे असहाबन अहल बैतन खे बख़्शूं था क़बूल फरमा। अज़वाज मुतहरात जे अरवाहन खे बख़्शूं था क़बूल फरमा। रूह ज़मीन जे वलियन जे रूहन खे बख़्शूं था क़बूल फरमा। हज़रत पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर जे रूह खे पेश कयूं था क़बूल फरमा। इलाह आलमीन ख़ासुल ख़ास अॼो के हिन प्रोग्राम जो सवाब हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन क़िबला साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैहि खे बख़्शूं था क़बूल फरमा। इलाह आलमीन संदन वास्ते ऐं वसीले सां 1.25 लख नबियुनि जे सदके गौसन कुतुबन वलियन जे सदके अॼोकी हिन ख़ैरात अॼोके हिन जलसे जो सवाब ई फ़क़ीर जिन इंतज़ाम कयो इन्हनि जा जेके बि मिट माइट जहान छॾे विया उन्हनि खे बख़्शूं था क़बूल फरमा। इलाही हिन जमायत में आयल समूरी जमायत जा जेके अज़ीज़ जहान छॾे विया उन्हनि खे बि बख़्शूं था क़बूल फरमा। इलाह आलमीन पंहिंजे हबीब जे सदके बीमारनि खे शफ़ा था कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा। बे औलादनि खे नेक नरीना औलाद अता फरमा। इलाही हिन सॼी जमायत जा बेड़ा पार फरमा। मौला जंहिंजी रोज़ी तंग आहे उनखे कुशादी रोज़ी नसीब फरमा। जेको परेशान हाल आहे उनजी परेशानी दूर फरमा। इलाह आलमीन असांखे आलिमनि जो अदब नसीब फरमा। आलिमनि जी सोबत नसीब फरमा। जाहिलनि जी सोबत खां पनाह नसीब फरमा। अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो नसीब फरमा। बद मज़हबनि जी सोबत खां बचा। वहाबिन खां बचा। वहाबिन जे यारनि खां बचा। शीयनि खां बचा। शीयनि जे यारनि खां बचा। कादियाननि खां बचा। कादियाननि जे यारनि खां बचा। इलाह आलमीन असांखे पक्को सच्चो सुन्नी ईअं बणाया जो सुहिणो शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैहि पक्को सच्चो सुन्नी। इलाह आलमीन उन जवान जे सदके असांजो दुआऊं क़बूल फरमा। मौला हिन सॼी जमायत जा बेड़ा पार फरमा। इन्हनि ॻोठ वारनि ते पंहिंजो रहम ऐं फज़ुल फरमा। मौला असांखे मदीनो बि ॾेखार त मदीने वारे साईं जी हाज़िरी बि नसीब फरमा। इलाह आलमीन मदीने वारे साईं जी ज़ियारत नसीब फरमा। इलाह आलमीन अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे सां मुहबत नसीब फरमा। अहले सुन्नत जे आलिमनि बुज़ुर्गनि दरवेशनि पीरनि फ़क़ीरनि जो अदब नसीब फरमा। इलाह आलमीन पंहिंजे हबीब जे सदके अहले सुन्नत व जमात जूं जेके बि दरगाहूं आहिनि उन्हनि सभिनी दरगाहुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। अहले सुन्नत वारनि खे पंहिंजे पाण में एको इत्तिहाद ऐं मुहबत नसीब फरमा। इलाह आलमीन पंहिंजे हबीब जे सदके असांजो दुआऊं क़बूल फरमा। इलाह आलमीन हज़रत शेर मुस्तफ़ा जा दर्जात बुलंद फरमा। शेर मुस्तफ़ा जे फैज़ खे क़यामत ताईं जारी ऐं सारी फरमा। शेर मुस्तफ़ा सां मुहबत कंदड़ इन सॼी जमायत जा बेड़ा पार फरमा। इलाह आलमीन तो इज़्ज़त जी ज़िंदगी ॾिनी आहे मरण महिल मुस्तफ़ा जो कलमो नसीब फरमा। क़ब्र में मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब फरमा। सुञाणण वारियूं अखियूं नसीब फरमा। इलाह आलमीन महशर जे मैदान में महबूब जी शफ़ाअत नसीब फरमा। ख़ैर सां सभु आया आहिनि ख़ैर सां सभिनीनि खे पंहिंजनि घरनि ताईं पहुचा। मौला पंहिंजे हबीब जे सदके मूं मिस्कीन जा ओजागा पंध सफ़र थक सभु क़बूल फरमा। इलाह आलमीन पंहिंजे हबीब जे सदके इख़लास नसीब फरमा। ॾेखाव खां पनाह नसीब फरमा। चापलूसीअ खां पनाह नसीब फरमा। हक़ जो कलमो चवण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। इलाह आलमीन अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमा। मौला हिन सॼी जमायत मां जंहिंजो जेको मक़सदु आहे अॼोकी हिन राति जे सदके मुस्तफ़ा जे सदके मुस्तफ़ा जे यारे ग़ार जे ज़िक्र जे सदके हर हिक जी मुराद पूरी फरमा। मौला जेके जेका बि दिलि में आस आहे उनजी आस पूरी फरमा। इलाह आलमीन असांजो दुआऊं क़बूल फरमा। इलाह आलमीन पंहिंजे हबीब जे सदके पक्को ऐं सचो सुन्नी बणा। अहले सुन्नत ते ज़िंदगी ऐं मौत बि न ते नसीब फरमा। इलाह आलमीन पंहिंजे हबीब जे सदके हिन मिस्कीन जमायत मां जेको परेशान हाल आहे उनजी परेशानी दूर फरमा। इलाह आलमीन असांजो महिरबान हाफ़िज़ साहब बरकत अली चांडियो साहब उन जूं जेके बि दिलि
जो आंसू मुरादू हन सब पूरियूं फरमा हिते असांजो फकीर फकीर मंजूर उन मदरसो खोलियो आहे फैज़ानी शेर मुस्तफ़ा इलाही असां सभिनीनि खे उन में ख़िदमत जी तौफ़ीक़ नसीब फरमा उन जो बाह बेली बणजण जी तौफ़ीक़ नसीब फरमा हाफ़िज़ अहमद अली उन जा अज़ीज़ तालिब सभिनीनि जा नाला कोन था खणी सघूं न को एतिरो वक़्तु आहे इलाही आलमीन तूं सभिनीनि खे सुञाणी थो मौला इन्हनि सभिनीनि जो दिल जूं मुरादूं पूरियूं फरमा मौला हिननि जी मुहबत तुंहिंजे हबीब जे सदके आहे उन जे करे आहे मौला पंहिंजे हबीब जे सदके सभिनीनि जा बेड़ा पार फरमा बरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह नहीं रहो ना